मां आहियां महबूब सिंधी, सेक्रेटरी सिंधी अदबी संगत कोटली। इंतहाई ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे, मां तव्हां सां ॻाल्हि ॿोल करे रहियो आहियां ऐं इहा बि हिकिड़ी असां सिंधी माण्हुनि लाइ एज़ाज़ वारी ॻाल्हि आहे त सिंधी अदबी बोर्ड हाणे यूट्यूब ज़रिए दुनिया सां कनेक्ट थो, बल्कि कनेक्ट थी चुको आहे। त जेतिरे क़दुरु सिंधी अदबी बोर्ड जे हिन वक़्तु मौजूदा कारगुज़ारी जो सुवालु आहे त साईं मखदूम सैदुज़मा आतुफ़ या असांजी भेण गुलबदन जावेद मिर्ज़ा जेकी हिन वक़्तु सेक्रेटरी जा फ़राइज़ सरअंजाम ॾिनो थी, त उन्हनि बहितर अंदाज़ में सिंधी अदबी बोर्ड खे अॻिते खणी आया आहिनि। इहो ॿुधाईंदे ख़ुशी महसूसु थिए पई थी त साईं अतामुद मंबरो कंहिं बि तारीफ़ जो मुहताज न आहे, जंहिं वधि में वधि सिंध जी तारीख़ ते करे सिंधू तहज़ीब जो उरूज ऐं ज़वाल उहो छपाए पधिरो करे पियो थो, जेको जातो त उहो पधिरो थी वेंदो। त हीउ अदबी बोर्ड जो हिकिड़ो रोशन ख़्याली वारो रुझान आहे। उन खां अलावा ॿिया खोड़ सारा किताब जेके वेझड़ाई में छपिया आहिनि, साईं ज़ेब सिंधी जा हुजनि, यूसुफ सिंधी जा हुजनि या हसामुद्दीन राशिदी साहिब जा, या जेके असांजा ॿिया नौजवान लिखारी आहिनि, उन्हनि जा किताब इख़्तिरा करणु जदीद अदब खे प्रोमोट करणु आहे। ऐं जेको वॾो कमु आहे साईं मखदूम सैदुज़मा आतुफ़ साहिब जो, उहो आहे बाबे जेम सैद। त मां सम्झां थो त हीउ हिकु तारीख़ साज़ कमु आहे ऐं उन ते असांखे सभिनी खे प्रोमोट अदबी बोर्ड थियण ते ख़ुशी थिए थी। मां सम्झां थो त सिंधी माण्हुनि खे, असां सभिनी खे साईं मखदूम ज़मा साहिब जो, सैदुज़मा आतुफ़ साहिब जो सेक्रेटरी अदबी बोर्ड गुलबदन जावेद मिर्ज़ा जो ऐं पूरी सथ जो साथ ॾियणु खपे, जीअं असां पंहिंजे इदारे खे अञा वधीक तरक़ी ॾियारे सघूं, अञा वधीक इन जी वाध विझ लाइ पंहिंजो क़दम अॻिते वधायूं ऐं अचूं सभु गॾिजी करे इहो ज़ोर भरियूं त अञा शानदार किताब तर्जुमनि जा कहाणी ते, नाविल ते उहे अचणु खपनि ऐं जेको कमु कनि पिया था उहो साराह जोॻो आहे। ऐं असां उमेद रखूं था त हीउ कमु अञा अॻिते जानदार ऐं शानदार तरीक़े सां हलंदो ऐं इहो साईं मखदूम सैदुज़मा आतुफ़ साहिब या सॼी सथ जेकी आहे उहा सिंधी अदब जी वाधवी जे लाइ, तारीख़, सकाफ़त, तमदन लाइ पंहिंजो भरपूर किरदारु अदा कंदी।